सदर जी मुशावरत से 8 फरवरी ते पोलिंग की तारीख़ जो ऐलान किया। हिन वक्त चूंडो मुलतवी न करे सघजनि। सेनेट के चूंडन मुलतवी करण बारे मंजूर कयल ठहराव बारे मामले ते इलेक्शन कमीशन जो सेनेट सेक्रेटरीट के खत। इलेक्शन कमीशन पारा खत में जाना पियो त अमन कायम रखण जे लाइ निगरान हुकूमतन के हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में नज़म जो इज़हार कयो पियो त आम चूंडूं पंहिंजे मुक़रर वक़्त ते थींदियूं। इस्लामाबाद की एहतसाब अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ बाबत रिपोर्ट जमा कराने जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत पारां नवाज शरीफ, यूसुफ रज़ा किलानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी। नेब पारां अॼु बि नवाज शरीफ ख़िलाफ़ इंक्वायरी बाबत रिपोर्ट पेश न कई वई। अदालत पारां अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा किलानी ऐं ॿियनि जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। अदालत पारां नेब खे नवाज शरीफ बाबत रिपोर्ट हिकु हफ़्ते अंदरि जमा कराइण जो हुक्म। सुप्रीम कोर्ट लेवल प्लेइंग फील्ड न ॾियण बाबत पीटीआई जी दरख़्वास्त वापसि वठण जी बुनियाद ते उकलाए छॾी। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। पीटीआई इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। पीटीआई जे वकील लतीफ़ खोसा चयो त चीफ जस्टिस साहब अवां जी वॾी महिरबानी। चीफ जस्टिस सवाल कयो त अवां खे केस हलाइणो आहे या न। लतीफ़ खोसा चयो त मूंखे दरख़्वास्त वापसि वठण जी हिदायत कई वई आहे। अवां जे 13 जनवरी वारे फ़ैसिले सां असांजूं 230 सीटूं खसी वयूं आहिनि। असां अवां कीअं उमीद रखूं त लेवल प्लेइंग फील्ड मिलंदी। असां अवां जी अदालत में ही केस नथा विड़ी सघूं। चीफ जस्टिस चयो त अवां असांजो फ़ैसिलो मञणो आहे त मञो, न मञो त अवां जी मर्ज़ी आहे। पीटीआई बानी जी घरवारी बुशरा बीबी गैर शरई निकाह केस के इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। बुशरा बीबी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त इद्दत में निकाह जो केस नथो बणिजे। ट्रायल कोर्ट खे बि केस ॿुधण जो इख्तियार नाहे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त एडिशनल सेशन जज एड जो 11 जनवरी जो फ़ैसिलो कालअदम कराए ॾिजे। पेट्रोल की कीमत में 5 रुपया फी लीटर का वधिक घटाई जो इम्कान। अॼु खां पेट्रोलियम शयुनि जी कीमतनि में घटाई थी सघे थी। ज़रियन मौसर पेट्रोल की कीमत में वधिक 5 रुपया 32 पैसा फी लीटर घटाई जो इम्कान आहे। कराची का लाहौर वेंदड़ शालीमार एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे इख्तियारनि जो चवणु आहे त बिन क़ासिम वटि रेल गाॾी जूं 3 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। जल्द मुरमती कमु मुकमल करे ट्रैक खे बहाल कयो वेंदो। कश्मीर के मलिकलाड़े वारे इलाके में अगवा थी वियल मुसाफ़िरनि समेत 9 ट्रक ड्राइवर बाज़ियाब। एसएसपी बशीर रोही मौसिब घेलपुर कचे में गुज़िरियल 7 ॾींहनि खां ॾुहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन हलंदड़ आहे। पुलिस ॾुहारियुनि जो घेरो तंग कयो आहे। ॾुहारियुनि जा केतिरा ई थाक मिसमार कया विया। पुलिस एडवेंचर्स गॾियल ऑपरेशन कयो। घोड़ाबारी में फुर दौरान मुज़ाहमत ते सूज़की ड्राइवर क़त्ल। वर्शहर वेझो कराची खां घोड़ाबारी पंहिंजे घर वेंदड़ सूज़की ड्राइवर खे हथियारबंदनि रोके वरितो। फुर दौरान मुज़ाहमत ते सूज़की ड्राइवर नौजवान रोशन अली चाड़ो मारिजी वियो। मेरठ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो मारिजी वियो। बजड़ा सकनी हाजन शाह दरगाह भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठ छनभबोर वासी राहिब जमाली खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग में ग़ुलाम कादिर ऐं आदिम जमाली ज़ख़्मी थी पिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण पुराणो तकरार ॿुधाए पियो वञे। वधीक जांच जारी आहे।
मीरपुर खास में हैदराबाद रोड ते ट्रक जो चिंची रिक्शा के टक्कर स्कूल वेंदड़ 6 ॿार ज़ख़्मी। हादसे खां पोइ ज़ख़्मी ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 3 ॿारनि जी हालत गड़ती चोगी। ज़ख़्मी ॿारनि में मुनीर, आयशा, ज़ैनुल आबदीन, अवेस, नज़ीर ऐं वहाब समेत ॿिया शामिल। जंहिंजे कुल्हे ते तूं कुॾी थो न उहो कुल ई कटराए छॾींदोसीं पोइ छा कंदे? हा रहस्य नियापो अथव ॿिन्ही भाइरनि ॾे त सुभाणे पेर पेरा भेट अथव ऐं सुभाणे कहिड़ी हालत में अचणो अथव। तव्हां पल खे विहारे छॾिजो, अधा सुभाणे अचींदो, अधा तुंहिंजो नवाब। हा अरे ग़रीब जा ॿार कुझु सुधरो सुठो अथव, मरी वेंदो जेलनि में सड़ी वेंदो, ॿुधाए थो छॾियांव। ऐं सिंध जो नामयारो अदाकार मीर मोहम्मद लाखो लाॾाणो करे वियो। मीर मोहम्मद लाखे दिलि जो दौरो पवण सबबि शांतिनगर में दमदणी हवाले कयो। मड़ तदफीन लाइ संदसि अबाणी शहर सकरन वियो पियो। हुन पंहिंजी फनी कैरियर जी शुरूआत PTV खां कई हुई। मीर मोहम्मद लाखे समेत ड्रामनि में कमु कयो ऐं केतिरा ई एवॉर्ड पंहिंजे नाम कया।